खणी अस्सलाम वालेकुम प्यारा सिंधवासियो जी। तो मैं तव्हांजो पंहिंजो वही दकड़ो हींअर मूंखे कोशिश कावश कोशिश जी ऑफिस मां संदीलो साहब जेको असांजो एडिटर आहे उते दोस्त उन मूंखे फ़ोन कई मुमताज़ मौलवी साहब जे लाइ। जा हुनजे ग़लति ख़बर हली आहे नेट ते हुनजे विछड़ण जी या हुनजे मौत जी, ऐं स्क्रीन शॉट में कुझु व्हाट्सएप हुन सां ईअं कया आहिनि मूंसांखे। सो इहा बिल्कुलु ग़लति ख़बर आहे मुंहिंजी। हींअर किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलवी साहब सां कचहरी थी, ॻाल्हि थी, हाल अहिवाल थियो। अलाह साईं हुनखे हयाती ॾे, अलाह साईं हुनखे ज़िंदगी ॾे, अलाह साईं हुनखे ख़ुशियूं ॾे। उहो सही सलामत आहे। सॼी सिंध वासियुनि जो जान आहे, सॼी सिंध वासियुनि जी हुन सां दुआऊं, हुनखे कुझु न थींदो। हुनखे पीउ माउ जूं दुआऊं, हुनखे दोस्तनि जूं दुआऊं, हुनखे पंहिंजे घरनि वारनि जूं दुआऊं, ॿचड़नि जूं दुआऊं। तंहिंखे लहर न लोॾो जेके ॿचड़नि जूं दुआऊं हुजनि। सो सिक सलामत, सा सलामत, असांजूं दुआऊं आहिनि त मुमताज़ मौला ईअं ॻाईंदो हुते सिंध सॼीअ में, ईअं ई गूंजंदो हुते। हुन दोस्तनि खे मैसेज ॾियां थो त उनखे जेकॾहिं इन ख़बर रखण सां या इन ख़बर हलाइण सां का ख़ुशी मिली आहे त ठीकु आहे। बाक़ी हाणे लफ़्ज़ मूं वटि न आहे जो माण्हू चवां कुझु, पर उहे बि ख़ुशि हुजनि, अलाह साईं उन्हनि खे बि ख़ुशि करे। ऐं सिक सलामत, सिंध सलामत, मुमताज़ मौलाई सही सलामत आहे, अलाह साईं हुनखे हयाती ॾे, ज़िंदगी ॾे।